हैदराबाद मां वाक़िया ॻाल्हियूं गोरख हिल अथॉरिटी में करप्शन ऐं नेब पारां जांच वारो मामिलो। एहतसाब अदालत एमएनए रफ़ीक जमाली ऐं नेब जांच में शामिल ॿियनि अमलदारनि जी गिरफ़्तारी खां अॻुवारी उबूरी ज़मानत में 6 मई ताईं वाध करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन असां शेयर कयूं पिया। हैदराबाद में गोरख हिल अथॉरिटी में करप्शन ऐं नेब पारां जांच वारो मामिलो। एहतसाब अदालत एमएनए रफ़ीक जमाली ऐं नेब जांच में शामिल ॿियनि अमलदारनि जी गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत में 6 मई ताईं वाध करे छॾी आहे। गोरख हिल अथॉरिटी जो चेयरमैन रफ़ीक जमाली अदालत में पेश न थियो। ॿिया जवाबदार एहतसाब अदालत में पेश थिया। नेब अमलदार भी पेश थियो। अहम ख़बर है तव्हां खे ॾियूं पिया गोरख हिल अथॉरिटी में करप्शन ऐं नेब पारां जांच वारो मामिलो। एहतसाब अदालत एमएनए रफ़ीक जमाली ऐं नेब जांच में शामिल ॿियनि अमलदारनि जी गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत में 6 मई ताईं वाध करे छॾी आहे। गोरख हिल अथॉरिटी जो चेयरमैन रफ़ीक जमाली अदालत में पेश न थियो आहे, जॾहिं त ॿिया जवाबदार एहतसाब अदालत में पेश थिया आहिनि। नेब अमलदार भी पेश थिया आहिनि। राब्तो कयो आहे हैदराबाद में नसीर चन्ना सां। नसीर, आगाह कजो। जी बिशारत गोरख हिल अथॉरिटी में बिना करप्शन ऐं नेब पारां जांच वारो मामिलो है। एहतसाब अदालत एमएनए रफ़ीक जमाली ऐं नेब जांच में शामिल ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत में 6 मई ताईं वाध करे छॾी आहे। गोरख हिल अथॉरिटी जो चेयरमैन रफ़ीक जमाली अदालत में पेश न थियो, जॾहिं त ॿिया जवाबदार पंहिंजे वकील समेत अदालत में पेश थिया ऐं नेब अमलदार बि अदालत में पेश थिया। और मौके ते वकील अदालत खे आगाही ॾिनी त रफ़ीक जमाली क़ौमी असेंबली जे इजलास सबबि अदालत में पेश न थी सघियो आहे। वकील जो चवणु हो त असां अदालत खे ॿुधायो आहे त नेब वटि को बि सबूत न आहे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ एमएनए ऐं गोरख हिल अथॉरिटी चेयरमैन रफ़ीक जमाली, इंजीनियर फैसल रामचंद ऐं उमर फारूक जी गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत में 6 मई ताईं वाध कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। जी ठीकु आहे। वञ, महिरबानी नसीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।